मलीर गुलशन हदीद वेझो सूमार ॻोठ जी अंदल शाह में मासूम नीगर के ज़्यादती बाद क़त्ल करण जे वाक़े ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वाट्सन ऐं सियासी समाजी कारकुननि तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलीर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि जे हथनि में बैनरी प्ले कार्ड हुआ ऐं हू जवाबदारनि खे गिरफ़्तार करण SHO स्टील टाउन SSP मलीर खे फौरी तौर बदिली करण जो मुतालबो करे रहिया हुआ। उन मौके ते मारिजी वियल मासूम अली अब्बास वसीर JP मोहम्मद यूसुफ एडवोकेट शाहनवाज़ वसीर गुलाम नबी वसीर ऐं ॿियनि चयो त असांजे मासूम अली अब्बास खे अरशद ओड पंहिंजनि टिनि साथियुनि सां अगवा करे झंग में वठी जिनसी ॾाढाई जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। हुन दर्दनाक वाक़े ते पुलिस जो रवैयो इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं मायूस कंदड़ आहे, जिन खेस खे ख़राब करण जी कोशिश कंदे जवाबदारनि खे फ़ाइदो पहुचाइण जी कोशिश कई आहे। हुननि चयो त असांजे घर में कोहराम मतल आहे ऐं पुलिस असांजो केस ख़राब करे रही आहे, जंहिं ख़िलाफ़ IG सिंध ADIG कराची DG रेंजर्स फौरी तौर ते नोटिस वठे।